नौशरो फिरोज खां ख़बर शामिल कयूं पिया। मंसूर मलक जे रिपोर्ट मुताबिक़ डायरेक्टर जनरल हेल्थ मेमन जुमन बाहू पोटो सिविल अस्पताल नौशरो फिरोज जे दौरे ते पहुतो। इतला ते अॻूणो नायब नाज़िम डॉक्टर अब्दुल कदीर मेमन ऐं शहरी सिविल अस्पताल नौशरो फिरोज पहुता ऐं डीजी हेल्थ के अजायो वक्त ज़ाया करण ऐं रोज़ रोज़ अस्पताल अची वक्त विञाइण जो चई मशरजी पियो, जंहिं ते अस्पताल इंतज़ामिया खेसि चयो त तव्हां ऑफिस में वेहो, डीजी अस्पताल जी विज़िट करे अचे त तव्हां उन सां मीटिंग कयो, जंहिं ते हू मशरजी पियो ऐं डीजी तोड़े अस्पताल अमले खे हमलो करे ॾिनो ऐं गारगन करे पंहिंजा माण्हू घुराए डिप्टी डीएसओ डॉक्टर अब्दुल फताह राजपर सां झेड़ो करण लॻो। ॿिए पासे एमएस सिविल अस्पताल नौशरो फिरोज डॉक्टर ख़ादिम अली मंगरियो ॿुधायो त डॉक्टर कदीर पाण अची स्टाफ ऐं डॉक्टरनि खे दाबा ॾिना ऐं धक हया आहिनि ऐं इंतज़ामिया सां बदसलूकी कई आहे। डीजी सिहत मेमन जुमन बाहू पोटो ॿुधायो त संदसि मौजूदगीअ में जेको कुझु थियो आहे उन लाइ मां तफ़सीली जांच कंदुसि। शहरनि खे जेकॾहिं शिकायत हुई त वेही मसइलो हल थी पए सघियो, पर उन ॼाणी ॿुझी ॻाल्हि खे वधायो जेको मुनासिब अमल न आहे।